24 साल अॻु पहिरियों भेरो गाने मेरी चुनरी उड़ी उड़ी जाए में नज़र ईंदड़ मॉडल ऐं अदाकारा आयशा ताकिया उन खां पोइ केतिरा ई साल फिल्मुनि में नज़र न आई। 37 सालनि जी आयशा ताकिया फरहान आज़मी सां 2009 में शादी कई हुई। हू आख़िरी भेरो 2011 में फिल्म मूड में नज़र आई हुई। उन खां अॻु हुन टार्ज़न सां बॉलीवुड में डेब्यू कयो हो। तंहिं बाद हुन दिल मांगे मोर, डोर, नो स्मोकिंग, वांटेड, सलामे इश्क ऐं पाठशाला में बि कमु कयो। बॉलीवुड अदाकारा आयशा ताकिया केतिरनि ई वरियनि खां पोइ फोटोग्राफरनि जी अखियुनि में अची वई। फोटोग्राफरनि खे अदाकारा वरियनि खां पोइ मुंबई एयरपोर्ट ते नज़र अची वई। आयशा सां गॾु संदसि पुटु मीकायल ऐं दोस्त बि हुई। इन मौक़े ते हुन ख़ुशि मिज़ाजीअ सां पोज़ ॾेई फोटू कढराया। आयशा ताकिया खे माज़ी में सोशल मीडिया ते पंहिंजी तब्दील थींदड़ जिस्मानी बीहक सबबि तनक़ीद जो निशानो बणायो वियो हो। मथसि कॉस्मेटिक अंदाज़ सां ख़ूबसूरत नज़र अचण जो इल्ज़ाम लॻायो वियो हो। आयशा ताकिया उन्हनि तस्वीरुनि ते रद्दअमल ॾींदे चयो हो त वायरल तस्वीरूं खिल जोगियूं आहिनि। उहे उन वक़्त जूं आहिनि जॾहिं हू गोवा में मोकलूं मल्हाए रही हुई। आयशा ताकिया मुंबई में रहे थी ऐं गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां बॉलीवुड खां परे पंहिंजे मुड़ुस सां ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारे रही आहे। फरहान आज़मी सां शादीअ खां पोइ हुन बॉलीवुड खे अलविदा चई छॾियो हो। संदसि मुड़ुसु होटल बिज़नेस सां वाॻियल आहे।